नाज़रीन हींअर असां वटि ही सैयद ज़ादियूं मौजूदु आहिनि। हिननि एहतिजाज कयो आहे हिकिड़ी अमड़ा सैयद ज़मीरा शाह ऐं ॿी नंढड़ी अदड़ी आहे सैयद आयशा शाह, जिन अमड़ पंहिंजे पुटनि ऐं नंढड़ी आयशा शाह पंहिंजे भाइरनि ते इल्ज़ाम हयो आहे। हिननि जा भाइर आहिनि जमील शाह, रहीम शाह, शकील शाह। उन्हनि ते इल्ज़ाम हयो आहे त उन्हनि असांजी इज़त ते वार कयो आहे ऐं लालच में अची हुननि असांजे पाड़े जे हिकु छोकिरे ज़ुहैब सूमरे सां असां ते ग़लति वास्तनि जा इल्ज़ाम हणी ज़ुहैब सूमरो ते हुननि तशदुद कयो। हुननि सां ज़ुहैब सूमरे सां हू टई असांजा शकील शाह, जमील शाह ऐं रहीम शाह विढ़िया आहिनि। विढ़ण खां पोइ हुननि जरगो कयो आहे, ग़लति जरगो कयो आहे हिकु बासर वटि। उन बासर जो ई नालो नथियूं खणनि। उन बासर हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन ज़ुहैब सूमरे ते 12 लख ॾंड जो ॾंड हयो आहे ऐं अहिड़ी हिननि पंहिंजी इज़त ते वार खां पोइ हिननि अची असां वटि एहतिजाज कयो आहे। उन खां अलावा हिननि जो चवणु आहे असां थाणे ते बि विया आहियूं, मगर पुलिस हींअर ताईं असांजे लाइ का बि अहिड़ी कार्रवाई न कई आहे, न ई वरी शकील शाह, जमील शाह ऐं रहीम शाह ते को एक्शन खयो आहे। वधीक हीअ नंढड़ी आयशा शाह जेका शादीशुदा आहे उन खां असां पुछंदासीं त असुल में मामलो छा आहे। जी नंढड़ी अदी इहो आयशा छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे जो मां पंहिंजे ॻोठ में हुयसि। कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो? असांजे सेवण भूबक शहर ॻोठ आहे। अच्छा, उते तव्हांजी शादी थियल आहे? मुंहिंजी शादी थियल आहे। उते मूंखे 3 न्याणियूं आहिनि। मां आई हुयसि पंहिंजी अमीअ जे घुमण। मां आई हुयसि 2 ॾींहं गुज़रिया। 3 राति ते मुंहिंजो भाउ रहीम शाह सहकंदो आयो ऐं चवणु लॻो त अमी आई त हे परेशान लॻो पियो त अमी चयसि त रहीम छा थियो आहे मूंखे ॿुधा। जी बसि मूं ज़ुल्म करे छॾियो, मूं छोकिरे जी टंग भॻी आहे। त मुंहिंजी अमी चयसि त छा थियो आहे, भला पंहिंजे मामे सां विढ़ी आयो आहीं छा? त चवणु लॻुसि न न मूं सूमरे जी मूं टंग भॻी आहे। सूमरे जो नालो छा आहे? ज़ुहैब सूमरो। ज़ुहैब सूमरो। हा, हुन इहो चयो मां सूमरे जी टंग भॻी आहे। त अमी चयसि त रहीम ज़ुल्म करे छॾी, अलाए कहिड़े छोकिरे खे मारी, अलाए छाजे खां मारी, मूंखे कुझु ॿुधा त सही न। जी कुझु बि न आहे, बसि हाणे जेको थींदो मूंसां थींदो, मां कंदुसि। हाणे तव्हां सुभाणे के ॾींहं में हितां निकितियूं हलियूं वञो। पोइ सुबुह थी असां निकिता हलिया वियासीं। मां, मुंहिंजी अम्मी, मुंहिंजा नंढा भेण भाइर असां वियासीं कोटड़ी वियासीं। 5 ॾींहं गुज़रिया त असांजे भाउ शकील शाह असांखे फ़ोन कई त फिलाणे माण्हुनि सां असां ही फ़ैसिलो रखियो आहे, असां ही ॾंड चटी रखियो आहे, पर तव्हां निकाल अचे त तव्हांखे इहो चवणो आहे त हा ही फिलाणा असां वटि आया हुआ। त मुंहिंजी अम्मी चयसि त शकील इहो ज़ुल्म मुंहिंजी धीउ सां न कर, इहो क़दम मां खणण तोखे न ॾींदसि। ऐं तूं छा कयो आहे, तो घणा वधा आहिनि? जी मूं 12 लख उन्हनि खां चटी वरिती आहे। त अमीअ चयसि त इहो ज़ुल्म करे छॾी, तो घिटीअ जा तो 12 लख वरिता आहिनि। शकील तो मुंहिंजी धीउ तां लटो लाहे छॾियो। ठीकु आहे, जेकर तो मुंहिंजी धीउ शादीशुदा सां ईअं कयो आहे त तूं ईअं कर, तूं इहा भाड़ न खा, तूं इन जे मुड़ुस खे ॾे। त चवणु लॻो ठीकु आहे, इहा मां बि खाईंदुसि, तोखे बि खाराईंदुसि ऐं हिन जे मुड़ुस खे बि खाराईंदुसि। त मुंहिंजी अम्मी ॾिस तो इहे ज़ुल्म करे छॾियो आहे, पर इहो बयानु मां कॾहिं न ॾींदुसि। ऐं शकील मां तोखे इहा भाड़ खाइण न ॾींदसि। पोइ चाहे मां पंहिंजी धीउ जो सिर ॾियां त भली ॾियां। पोइ उन खां बावजूदि असां उते वेठा हुआसीं कोटड़ी में। कुझु का ॻाल्हि न थी, कंहिं असां सां ॻाल्हाए ॿोलायो कोन। पोइ मूं ॻाल्हियूं ॿुधी करे मां पंहिंजनि वॾनि सां ॻाल्हायो, जितां मूंखे को बि इंसाफ़ न मिलियो। मूंखे कंहिं बि कंहिं ॻाल्हि जी वरंदी न ॾिनी। मूं चयो जेसिताईं मां पंहिंजी इज़त ते एक्शन न खणंदसि तेसिताईं मुंहिंजो इंसाफ़ न थींदो। उन खां बावजूदि मां कोटड़ी मां अकेली निकिरी आई हुयसि पंहिंजी अम्मी जे घर। मुंहिंजी अम्मी हिते आई हुई, उन खां बावजूदि पोइ मां हिते आई आहियां। मां पंहिंजी अम्मी वटि आयसि। मूं अम्मी खे चयो, मां चयो मुंहिंजो भाउ आहे, मन मुंहिंजी इज़त ॾे ॾिसे, भला ही क़ुर ॾिसे, मुंहिंजी न्याणियूं ॾिसे, मूंखे भला इहे जेके पैसा वठे थो लाज़मी मुंहिंजी भाड़ थी। मां चयो मुंहिंजी भाड़ न खाए, इहे बश्क करे, क़ुराननि ते बश्क करे ऐं मूंखे माफ़ी ॾे ऐं इहे लफ़्ज़ चवे त मुंहिंजी भेण पाक ऐं साफ़ आहे। मुंहिंजे मुड़ुस मूंखे चयो त जेकर तूं पाक ऐं साफ़ आहीं त पोइ वञ मेहड़ ऐं पाक ऐं साफ़ थी अचु, जे न त पोइ उते वेठी हुजे, न मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे, न मूंखे तुंहिंजे बच्चनि जी ज़रूरत आहे। पोइ मां पंहिंजे भाउ ते इहो क़ुर खणी मां घर आयसि। उन खां बावजूदि मुंहिंजे भाइरनि मूंखे चयो त ही क़ुर मूंखे ॾे त मां तोखे पनो पनो करे ॾियां। ही क़ुर मूंखे ॾे, मां तोखे पनो पनो करे ॾियां। ऐं असांखे बुजा ॻारियूं त मूं चयोमांसि भाउ इहे बुजा मूंखे नथो ॾी, हिन क़ुर खे थो ॾी। ही मुंहिंजे घर मां निकिरो। पोइ उन खां बावजूदि असां निकितासीं। हे मोटरसाइकिल ते काहे निकिता हलिया विया। पोइ हुननि जे
सॼी राति असां रुलिया आहियूं, सॼी राति असां होॾे होॾे फिरंदा रहिया आहियूं, ॾिसंदा रहिया आहियूं, मतां असांखे मारे, मतां असांखे नुक़सान ॾे मारे, त असांजी घणी ॻाल्हि हली वेंदी। मूं अम्मी खे चयो मां जॾहिं मां पाक हुई साफ़ आहियां त मां को बि एक्शन खणंदसि। अम्मी मूंखे चयो सही आहे, मां तोसां गॾु आहियां। पोइ मां सुबुह जो वई हुयसि कोरट खां मूंखे कंहिं ॿुधायो त तव्हां वञो पुलिस में। मां पुलिस में वयसि, उते बि मुंहिंजो दाद फिराद न थियो। उन्हनि मूंखां नंबर वरिता ऐं मूंखां नाला वरिता, चई तव्हां वञो, तव्हांजे पोयां असां हुननि खे घुरायूं था। पोइ मां वयसि, घर आयसि, मूंसां कंहिं न ॻाल्हायो, न का ॻाल्हि। हेतिरो टाइम थी वियो आहे मूंसां कंहिं न ॻाल्हायो आहे। मुंहिंजो बसि इहा अपील आहे DIG खे, सिंध पुलिस खे, त मां बेगुनाह आहियां ऐं जेका पैसा था वठनि उहो बि बेगुनाह आहे, पर मां इहो थी चवां पैसा माफ़ कनि ऐं मुंहिंजी इज़त रखनि, मुंहिंजा भाइर मूंसां ईअं न कनि। मां वधीक इहो ई चवणु थी चाहियां। नाज़रीन, इहा नंढड़ी आयशा सैयद ज़ादी आयशा हुई जंहिं पंहिंजो मौक़ुफ़ असांजे अॻियां रखियो ऐं पंहिंजनि भाइरनि ते हिन इल्ज़ाम लॻायो आहे त हुननि मुंहिंजनि भाइरनि मूं ते पूरो इल्ज़ाम लॻायो आहे, मुंहिंजी इज़त खे दाग़दार करे ऐं जरगो करे 12 लख रुपया वरिता आहिनि। हिन इंसाफ़ लाइ हीअ थाणनि ते बि वई आहे, मगर थाणे वारनि बि हिन सां इंसाफ़ न कयो, न ई का कार्रवाई कई। हिन SSP खे, DIG खे, IG खे अपील कई आहे त मुंहिंजी इज़त ते दाग़दार दाग़ जिन लॻायो आहे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक हिन सैयद ज़ादी न्याणी आयशा जी अमड़ मौजूदु आहे, सैयद ज़ादी ज़मीरा शाह, जेका मरहूम चीज़ल शाह जी ज़ाल आहे, जेके मदीना कॉलोनी जा रहवासी आहिनि, ऐं जंहिं न्याणी ते जंहिं ज़ोएब सूमरे जो ग़लति इल्ज़ाम लॻाए संदसि पुटनि जरगो कयो आहे, उन ज़ोएब सूमरे ते तशदुद कयो आहे ऐं 12 लख चटी हिननि जी इज़त खे दाग़दार करे उन्हनि वरिती आहे। ऐं अहिड़ी जेका हीअ असां वटि पहुती आहे पंहिंजी न्याणी सां ज़मीरा शाह, असां उनखां बि पुछंदासीं त असुल में हक़ीक़त छा आहे। अदा हक़ीक़त इहा ई आहे जेका तव्हांखे मूंखे पंहिंजी धीउ ॿुधाई तव्हांखे, ठीकु आहे। जेके बि हिन लफ़्ज़ ॻाल्हाया सभु बि सही आहिनि। हीअ बेगुनाह हुआ, हिन जो को बि गुनाह न आहे, ठीकु आहे। मां तव्हांखे बसि माण्हू ॿधी अर्ज़ु थी कयां त मुंहिंजी धीउ ते इहो जेको कीचड़ मुंहिंजे पुट में रखियो आहे न, इहो न रखनि। हीअ राति मूं वटि 6 बजे आई आहे। हिन मूंखे चयो अमी मुंहिंजो भाउ आहे, जहिड़ो तहिड़ो मुंहिंजो शकील जमील ऐं रही मुंहिंजा भाइर आहिनि। अमी मां क़ुर खणी 4 भेणियूं वठी 3 पंहिंजूं धीअरूं वठी मां तोसां गॾु थी हलां। मूं हुनखे चयो मूंखे न वठी हल, तूं वठी वेंदी मूंखे मारींदा। असां गॾु वियासीं त उमालक असांखे दरवाज़े खां चवणु लॻो मोटो, पोइ हिते मोटो मोटो, इहो तव्हां छा खणी आहियो? हिन चयुसि मां क़ुर खणी आई आहियां, मां पाक आहियां, मुंहिंजी अहिड़ी का ॻाल्हि न आहे ऐं मूं ते ईअं मूंखे जे मथां अहिड़ी माना मुहम्मत न आणियो कंहिं बि शइ जी। हिननि मूंसां घणो ज़ुल्म कयो आहे। पोइ हिननि मूंखे बि धकायां, मुंहिंजे धीउ खे बि धकायां ऐं असांखे हिननि सुठो ई कुझु कयो। क़ुर जे नाले मुंहिंजे पुट चयो शकील त इहो तूं मूंखे क़ुर ॾींदीअ न त मां पन्ना पन्ना करे साड़े तोखे मुंहं ते हणंदुसि। जंहिं क़ुर जी इज़त न कई उन माउ जी कहिड़ी कई। मूं माउ खे उहो सम्झनि ई नथा। फैसला बि हिननि पंहिंजे मर्ज़ीअ ते कया, हर शइ हिननि पंहिंजे मर्ज़ीअ ते कयो। हिननि मूंखां हिकु बार न पुछो त तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे त तूं धीउ जी हक़दार तूं ई। अदा हीअ शादीशुदा आहे, हीअ कुंवारी न आहे जो कुंवारीअ जे हिसे में हिननि खां 12 लख रुपया ॾंडे था वठनि। कहिड़े हिसाब में था वठनि? मुंहिंजो इंसाफ़ कयो ऐं बसि मुंहिंजी तव्हांखे आहे गुज़ारिश त मुंहिंजो इंसाफ़ कयो ऐं मुंहिंजी धीउ जेके ॻाल्हियूं कयूं उहे सही आहिनि। राति मुंहिंजे दरवाज़े ते मुंहिंजे घर में मूंखे सॼी राति निंड न आई आहे। कॾहिं मां कंहिंजे दर ते आहियां, कॾहिं मां कंहिंजे दर ते आहियां। मूंखे कल्ह मंझंदि जो 4 ॿार मुंहिंजा, 2 धीअरूं 2 मुंहिंजा पुट ऐं मां 5 भाती। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जंहिंखे गिराह मानी जो खाधल हूंदो उनखे सूअर खाधल हूंदो। मूं गिराह मानी जो न खाधो। 6 बजे मुंहिंजी धीउ आई, मुंहिंजा लिंग ॾकनि पिया। हिन जो अमी उथ उथ त असां क़ुर खणी हलूं, मन असांजो भाउ असां ते महिरबानी करे। असां खणी वियासीं, असांखे इहा इज़त मिली। असांजे खे धिकार थिए लाड मार ॾेई असांखे कढियऊं घर में जा। उन खां पोइ बाद में असांजे पोयां ई निकिता, पोयां ई निकिरी असांखे उन जे मुंहं ते असां ॿुधूंसि पिया अदा जल्द कयो असांखे ओज़ार ॾियो, जल्द कयो असांखे ओज़ार ॾियो। ठीकु आहे, हे मां घर न वियसि, मां ॾुजां थी, मां ॿिए हंधि किथे हली वियसि। सुबुह जो मां सवेल निकिरी आयसि, मुंहिंजी धीउ ॿिए हंधि हुई लिकियल। मां पंहिंजे घर आयसि। मां घर आयसि, मूंखे पाड़े वारनि चयो त बाबा राति तुंहिंजे घर में 3 तुंहिंजा पुट ऐं 8-10 रेफुलनि सां, बंदूकनि सां, पिस्टोलनि सां तुंहिंजे दर ते आया, तुंहिंजो ज़ोर में दर पटकायूं, तूं किथे ई? मां चयो अदा मां बसि किथे बि हुअसि, पर बरात मूंखे ख़ौफ़ हुओ। मां हींअर अॼु सॼो ॾींहुं मां लिक में अलाए किथे गुज़ारिया हुई। बसि तव्हांखे मां ॿाहूं थी ॿधां त
त हे जेके बि ॾिसण कनि था मुंहिंजी अदालत कंहिं सैद बि न कई कंहिं बि मुंहिंजी न कई मुंहिंजी इहा अपील आहे जेके बि वॾा वॾा माण्हू आहियो त मुंहिंजी धीउ सां मदद कयो ऐं इहे ज़ोइब सूमरे खां 12 लख न वठनि इहे बेगुनाह आहिनि उन खे बि तव्हां खॾ में हणो उन खे बि गोली हणो पर मुंहिंजे धीउ जी इज़त माना 12 लखनि में हली वेंदी नाज़रीन इहे मदीना कॉलोनी जूं असां वटि सैयदज़ादियूं मौजूदु हुयूं जिन एहतजाज कयो आहे सैयद ज़मीरा शाह पंहिंजनि पुटनि जे ख़िलाफ़ु ऐं संदसि न्याणी आयशा सैयद आयशा शाह पंहिंजे भाइरनि जे ख़िलाफ़ु उन्हनि असां ते न्याणी आयशा ते ग़लति इल्ज़ाम हणी जरगो कराए 12 लख असां खां वरिता आहिनि असां सभु कंहिं ॾे विया आहियूं असां पुलिस ॾे विया आहियूं असां पंहिंजनि सैयदनि ॾे विया आहियूं मगर कंहिं बि इंसाफ़ न आहे कयो असां मजबूर थी मीडिया ते आया आहियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे IG DIG SSP दादू इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे असांजी जेका हिननि इज़त दागदार कई आहे उन इज़त असांजी बचाई वञे हिननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे हिननि जा लाइव मंज़र असां मूंखे ख़तरो अथव मां बार बार तव्हांखे चवां थी सभिनी खे चवां थी त मूंखे पंहिंजे पुटनि मां बिल्कुलु ख़तरो आहे ऐं मां हे क़दम खयो आहे हिन महिल खां पोइ मुंहिंजो घर तबाह कंदा मां ढुंजा नथी पर मुंहिंजे धीउ जी इज़त न वञे नाज़रीन सैयदज़ादियूं आहिनि जिन ख़तरे जी बि निशानदेही कई आहे त असांजी जाननि खे बि ख़तरो आहे थी सघे असांखे को नुक़सान बि थिए उन करे SSP दादू खे हिननि अपील कई आहे त एक्शन खयो वञे इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं असां जूं हयातियूं असां जूं जानियूं बि बचायूं वञनि